अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर सुदूरिना व नूर क़ुबूरिना व नूर हशरिना नूरना व नूर रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन तुब्दुस सदक़ाति फनिअमा ही व इन तुख़्फ़ूहा व तु'तूहल फ़ुक़रा फ़हुवा ख़ैरुल लकुम वयुकफ्फिरु अन्कुम मिन सय्यिआतिकुम वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अज़ीज़ो बुज़ुर्गो, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी हिक आयत सगोरी सूरतुल बक़रह मझां 271 आयत तव्हां जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथमि। अॼोके हिन बाबरकत दिहाड़े ते मुख़्तसर वक़्त में अॼोके दर्स क़ुरान जे अंदरि गुज़रियल रहियल दर्स जो बाक़ी हिस्सो बयान कयो वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब्बुल आलमीन असां खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस बार बार तिलावत करण, उन जे हुकुमनि खे सही सम्झण ऐं उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला जो लारईब किताब असां जे लाइ हिदायत खणी आयो आहे। उहो हिदायत वारो किताब हर वक़्त हर लम्हा ज़िंदगी जे असां जे हर मुआमले में रहनुमाई करे रहियो आहे। बस असां में कोताही आहे जो असां ज़िंदगी जे हर मरहले मुआमले में अल्लाह ताला जे पाक किताब खे नथा पढ़ूं, उन मंझां फ़ाइदो हासिल नथा कयूं, तवज्जह नथा कयूं।
अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में हर हमेशह रहनुमाई ऐं रहबरी अता करे छॾी आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम जी सूरतुल बक़रा जी 271 आयत में इरशाद फरमायो, इन तुब्दु सदक़ाति फनिअमा ही व इन तुख़्फ़ूहा व तु'तूहल फ़ुक़रा फ़हुवा ख़ैरुल लकुम व युकफ़्फ़िरु अन्कुम मिन सय्यिआतिकुम वल्लाहु बिमा तअमलून ख़बीर। जेकॾहिं अमी ज़ाहिर ज़हूर सदको या ख़ैरात ॾियो त उहा बि चङी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उनखे लिकाए मुहताजनि खे ॾियो त तव्हांजे हक़ में इहो वधीक बहितर आहे। ईअं करण सां अल्लाह मुंहिंजा गुनाह मिटाईंदो। ऐं यादि रखो त अल्लाह दिलनि जो मालिक आहे ऐं जेकी कुझु अव्हां करियो था तंहिंखां अल्लाह चङी तरह बाख़बर आहे। असां अवां हिन दुनिया में ख़ैर ख़ैरात सदक़ात कंदा आहियूं। अल्लाह ताला हिन मामले में असां अवां तव्हांजे लाइ रहनुमाईअ जो किताब मोकिलियो। पंहिंजे रहमत वारे हबीब खे फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मतनि खे ॿुधाए, जॾहिं मूं अल्लाह जो रज़ामंदो हासिल करण जे लाइ कुछ भी ख़ैरात ॾियनि था, सदको कनि था, उहो सभु कुझु जेकॾहिं ज़ाहिर ज़हूर सदको कनि, मसलन ख़ैरात आहे, कई देगूं लॻी वियूं, अवां माण्हुनि खे दावत ॾेई घुरायो आहे, माण्हू कई आया, कई ग़रीब मिस्कीन अमीर बिना कंहिं फ़र्क़ ऐं तज़ाद जे नंगर खाई विया। उन सां गॾोगॾु ख़ैरात जा कई मामला, कई क़िस्म आहिनि। अल्लाह जो कलाम थो फरमाए, अवां रब जी रज़ा जे वास्ते जेकॾहिं उहो ज़ाहिरी अमल कयो आहे तॾहिं बि अल्लाह ताला जी ज़ात खे पसंदि आहे, पर वधीक बहितर इहो आहे जो हिकिड़े हथ सां ॾियो, ॿिए खे ख़बर न पवे। ॾियो त लिकाए ॾियो। अवां जे हक़ में वधीक बहितर इहो आहे त जेकॾहिं मुहताजनि खे ॾियो, जेके उन जा हक़दार आहिनि उन्हनि खे ॾींदो, पाक परवरदिगार अव्हांजा गुनाह मेटींदो। छो त अव्हां जो कुझु बि करे रहिया आहियो दुनिया जे ॾेखा जे साम्हूं कयो। को माण्हू चवे थो त माण्हुनि जे ॾेखा लाइ करे थो, पर अल्लाह अव्हां जे दिलनि जा राज़ ॼाणंदड़ आहे। जेकॾहिं अव्हां जी उहा ज़ाहिरी ख़ैरात बि अल्लाह जी रज़ा जे वास्ते त उन जो अजुर त मुंहिंजो पाक रब ॾींदो आहे। माण्हू चवण वारा भली पिया चवनि। अॻी आयत में अल्लाह ताला इरशाद फरमाए रहियो आहे, लैस अलैक हुदाहुम वलाकिन्नल्लाह यहदी मन यशाउ वमा तुनफिकू मिन खैरिन फलिअन्फुसिकुम वमा तुनफिकून इल्ला इब्तिगाअ वजहिल्लाह वमा तुनफिकू मिन खैरिन युवफ़्फ़ा इलैकुम व अंतुम ला तुज़लमून। दोस्तान गिरामी, असां ऐं अव्हां हिन हलंदड़ दौर जे अंदरि कंहिं घिटीअ में, कंहिं बाज़ार में, कंहिं दुकान ते, कंहिं ऑफिस में वेठा हूंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, को साइल, को गदागर, को फ़क़ीर, को मुहताज अची ख़ैर घुरंदो आहे। दिल में ख़्याल आयो, यार ही ख़ैर घुरण वारो मुस्लमान नाहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, अहिड़ा खोड़ सारा ग़रीब मिस्कीन ईंदा आहिनि ख़ैर घुरण जे लाइ। ॾिसंदा आहियूं उन वेस मझां, उन लिबास मझां, उन जे हुलीअ मझां
असांजो अंदाज़ो थी वेंदो आहे त यार हिन खे ख़ैर ॾियूं या न ॾियूं। अल्लाह ताला जो पाक किताब कुरान मजीद हिन आयत में इन सिलसिले में रहनुमाई करे रहियो आहे। मोहताज काफ़रन या गैर मुस्लिम अजीज़न के खैरात ॾियण खां नकीबायो। छो त अल्लाह ताला पंहिंजे महबूब के फरमायो आहे लैसा अलैका हुदाहुम वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। उन्हनि जी हिदायत का अव्हां जे ज़िम्मे या हथ में नाहे, मगर अल्लाह जे वसा जंहिंखे वणेसि तंहिंखे हिदायत नसीब करे। वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन फ़लिअन्फ़ुसिकुम वमा तुनफ़िक़ून इल्ला इब्तिग़ाअ वजहिल्लाहि वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन युवफ़्फ़ा इलैकुम व अंतुम ला तुज़लमून। जेके वणेसि तंहिंखे हिदायत नसीब करे थो। जेकी भी माल अवां ख़र्च कयो था उन में अवां जो पंहिंजो भलो आहे, आख़िर तव्हां उन लाइ ख़र्च कयो था त अल्लाह जी रज़ा हासिल थिए। ऐं अमी जेकी कुझु ख़र्च कंदो उन जो पूरो पूरो अजर अवां खे ॾिनो वेंदो ऐं तव्हांजी हरगिज़ हक़ तलफ़ी न कई वेंदी। अवां जे माइटनि में, अवां जे इलाइक़े में, अवां जे क़राबतदारीअ में को गैर मुस्लिम यानी को काफ़र गैर मुस्लिम अज़ीज़ आहे, गदागर आहे, मिस्कीन आहे, मोहताज आहे, उहो तव्हां खां घुरे थो, तॾहिं बि अल्लाह जो कलाम थो चए अव्हां मन न कयो, उन खे बि ॾेई छॾियो। छो त तव्हां उन जी मदद कयो था अल्लाह जी रज़ा वास्ते। उन जो अजुर त तव्हां खे रब ॾींदो। अवां खे उन जो भी अजुर मिलंदो जेको अवां उन्हनि गैर मुस्लिम मोहताजन खे ॾींदा आहियो। अॻी आयत में अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात वरी रहनुमाई फरमाईंदे इरशाद फरमायो पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में लिल फुक़राइल्लज़ीना उहसिरू फी सबीलिल्लाह ला यस्ततीऊन दरबन फिल अर्द यहसबुहुमुल जाहिलु अग़निया मिनत तअफ्फुफ तारिफुहुम बिसीमाहुम ला यसअलून अन्नास इल्हाफा वमा तुनफ़िक़ू मिन खैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। मदद जा मुस्तहिक उहे तंग दस्ता आहिनि जेके अल्लाह जी राह ऐं कमनि में अहिड़ो महव थी विया आहिनि ऐं वकोड़जी विया आहिनि, यानी पाण खे वक़ुफ़ करे छॾियो अथनि जो पंहिंजे ज़ाती धंधे लाइ उहे ज़मीन में डुक ड्रोड़ या हथ पेर नथा हणी सघनि ऐं उन्हनि जो सवाल न करणु, यानी ख़ुददारी ॾिसी नावाकिफ़ अणॼाण माण्हू गुमान करे थो त ही खुशहाल आहिनि मगर संदन चेहरनि मां तोखे न सुञाणी थो। ऐं हू अहिड़ा बि न आहिनि जो माण्हुनि खे ॻल पई सुवाल कनि या चिंबड़ी पवनि या हथ टंगिनि। ऐं जेकी कुझु तव्हां नेकीअ जी राह में ख़र्च कंदो त उहो बहरहाल अल्लाह खां लिकल या ॻुझो न रहंदो। तहक़ीक़ अल्लाह उनखे ख़ूब ॼाणंदड़ आहे। ही आयत सगोरी जेका मूं सूरतुल बकरह जी पढ़ी 273 आयत, इन आयत सगोरीअ जो तर्जुमो मक़सद ऐं मफ़हूम इहो ॿुधाए रहियो आहे त हिकिड़ा माण्हू जेके अल्लाह जी रज़ा वास्ते दीन जे लाइ पंहिंजो पाण खे वक़ुफ़ कयो वेठा आहिनि। हिकिड़ो मुअल्लिम आहे, उस्ताद आहे, मदरसे में वेठो आहे ऐं हू ॿार पढ़ाए थो अल्लाह जो कलाम दुरूद शरीफ़
दुरूद शरीफ मुझे आका रहमत वाले हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह जो कलाम इन गाल जी तरगीब ॾियारे रहियो आहे त हिकिड़ा उहे माण्हू जेके अव्हां जी नज़र में सफ़ेद पोश आहिनि, हमेशा लटा कपड़ा साफ नए नमूने सां अव्हांखे नज़र अचनि था, पर हू पंहिंजे ज़िंदगीअ जो मामिलो मरगलो अल्लाह जी रज़ा वास्ते अहिड़ो तवक़ुफ़ कयूं वेठा आहिनि जो अल्लाह ताला जे ज़िक्र महबूब जे दीन जी तबलीग वास्ते हू कहीं धंधे कारोबार ज़रिए मुआश में ॿाहिरि नथा निकिरनि, उहे अव्हां खां घुरी बि नथा सघनि त अदा मूंखे ज़रूरत आहे, कुझु मुंहिंजी मदद कर, उहे भी अव्हां जे मदद जा मुस्तहिक आहिनि। अव्हां उन्हनि जी भी मदद कयो। जो कुछ भी नेकीअ जी राह में अव्हां ख़र्च कंदो हू अव्हां खां घुरनि त नथा, पर पाण मुरादो जेकर अव्हां उन्हनि खे ॾींदो त अल्लाह करीम उन जो भी अव्हां खे अजर अता फरमाईंदो। बुलंद आवाज़ सां दुरूद पाक मुंहिंजे आका ते। दोस्तान गिरामी, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदर वाज़े फरमाए छॾियो, अल्लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम बिल्लैलि वन्नहारि सिर्रन व अलानियतन फलहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जेकी माण्हू पंहिंजो माल रात ऐं ॾींहं जो गुझीअ या ज़ाहिरी तरह अल्लाह जी राह में ख़र्च कनि था, उन्हनि जो पंहिंजे पालणहार वटि वॾो अजुर ऐं क़दुरु आहे, ऐं उन्हनि खे न डपु ड्रा या भउ हुअणु घुरिजे, ऐं न वरी उहे दुनिया ऐं आख़िरत में ग़मगीन ऐं परेशान थींदा। हू अल्लाह ताला जी रज़ा वास्ते इहो अमल कनि था, ऐं रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां पंहिंजो ख़ासि करम फरमाईंदो आहे। दोस्तान गिरामी, इन साॻे मौज़ूअ जी अॻिते वरी ॿी आयत सगोरी अचे थी सूरतुन निसा जे अंदरि 37 आयत। अल्लाह ताला उन में इरशाद फरमाए रहियो आहे, अल्लज़ीन यबख़लून व यामुरून अन्नास बिलबुख़्लि व यक्तुमून मा आताहुमुल्लाहु मिन फ़द्लिहि व अअतदना लिलकाफ़िरीन अज़ाबम मुहीना। ऐं अहिड़ा माण्हू बि अल्लाह खे पसंदि न आहिनि जेके बख़ील हूंदा आहिनि। बख़ील कंजूस खे सॼो वियो आहे। दोस्तान गिरामी, अहिड़ी मार जंहिंसां न धक लगे न जिस्म ते निशान थिए, छो त मथीं आयत में अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात हिकु अजीब मुआमले जो हुकुम फरमाए रहियो हो। हाणे ही जेको मुआमलो आहे बुख़ल जी सख़्त मज़म्मत कई वई आहे। हदीस शरीफ़ में बुख़ल खे बासे हलाकत करार ॾिनो वियो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रवायत थो करे त हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त को बि ॾींहुं अहिड़ो नथो गुज़रे जंहिंमें ॿ मलाइक आसमान मां न लहनि ऐं हिकु दुआ कंदो आहे त या अल्लाह तुंहिंजी राह में ख़र्च करण वारे खे उन जो बदिलो अता फरमा, ऐं ॿियो मलाइक दुआ घुरंदो आहे या अल्लाह बख़ील जो माल मता तबाह ऐं बर्बाद कर। हिकिड़ो माण्हू अल्लाह जी राह में ख़ैरात थो करे, उहो रोज़ाना जे बुनियाद ते ॿई ख़ासि मुक़रर मलाइक
अचन था उहो दुआ घुरंदो आ, या अल्लाह ही तुझे नाले ते ॾियण वारो आ, या रब करीम खे न जे हलाल रिज़्क़ में बरकत ऐं कुशादगी अता फरमा। साॻो उन सां गॾु जेको ॿियो मलाइका आयो उन कंजूस जे लाइ जंहिं वटि माल बि आहे, ज़र बि आहे, सभु कुझु आहे, उन जे बावजूदु हू अल्लाह जी राह में न ॾींदो आहे, बुख़ुल कंदो आहे। उन बखील जे लाइ वरी उहो मलाइक बद दुआ कंदो आहे, या अल्लाह हिन जो माल तबाह ऐं बर्बाद कर। जेके बुख़ुल ऐं कंजूसी कनि था, बिल बुख़्ले व यक्तुमून मा आताहुमुल्लाहु मिन फ़द्लिहि व अअतदना लिल काफ़िरीन अज़ाबम मुहीना। जेके बुख़ुल कंजूसी कनि था ऐं ॿियनि माण्हुनि खे बि कंजूसीअ जो हुकुम कनि था, ऐं जेके अल्लाह खेनि ॾिनो आहे उन्हनि खे जो कुझु मिलियो अल्लाह करीम पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे ॾिनो आहे उन खे लिकाए था रखनि। कॾहिं कॾहिं को ग़रीब मिसकीन ईंदो आहे, या असां मां पाण खे चवां फ़क़ीर सवाल साईं अल्लाह जे नाले ते ॾे, खीसे में पैसा हूंदा पर खीसो उहो ॻोल्हींदासीं जंहिंमें को सिक्को मिले। ॾिसी फ़क़ीर खुलिया कोन्हनि के, या फ़क़ीर माफ़ कर। अल्लाह जो कलाम क़ुरान मुक़द्दस फरमाए रहियो आहे त हुअण जे बावजूदु, वुसात जे बावजूदु, ताक़त जे बावजूदु उहे लिकाए था रखनि। यादि रखो असांजे नेमतुनि जे कुफ़्र ऐं नाशुक्री कंदड़नि जे लाइ लिल काफ़िरीन अज़ाबम मुहीना, अल्लाह साईं फरमाए थो ज़लील ऐं ख़्वार कंदड़ अज़ाब तयारु कयो वियो आहे, जेको अल्लाह जे ॾिनल नेमतुनि खे बानहनि जे मथां ख़र्च नथो करे। वल्लज़ीन युनफ़िकून अमवालहुम रियाअन नास वला युमिनून बिल्लाहि वला बिल यौमिल आखिर वमन यकुनि शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। ऐं उन्हनि माण्हुनि खे बि अल्लाह दोस्त नथो करे जेकी पंहिंजा माल माण्हुनि जे ॾेखार लाइ ख़र्च कनि था ऐं उहे न अल्लाह ते ईमान आणनि था न आख़िरत जे ॾींहं ते। अहिड़ा काफ़र शैतान जा भाइर आहिनि, जंहिंजो शैतान साथी थियो त पोइ उहो ॾाढो बुरो संगती आहे। हुअण जे बावजूदु अल्लाह जी राह में न ॾे, बुख़ुल करे कंजूस बणिजे। अल्लाह जो कलाम तो फरमाए तो वो शैतान जो भाउ आहे, उन्हीअ जो संगती आहे, उन जो दोस्त आहे। ऐं जेको शैतान जो दोस्त बणियो न, अहिड़ो बुरो संगती वरी मिलंदो ई कोन। वमाज़ा अलैहिम लौ आमनू बिल्लाहि वल यौमिल आखिर व अनफ़क़ू मिम्मा रज़क़हुमुल्लाह व कानल्लाहु बिहिम अलीमा। हाणे अल्लाह करीम फरमाए रहियो आहे, ऐं उन्हनि माण्हुनि ते कहिड़ी मुसीबत किरी पवे हा या कहिड़ो नुक़सानु थिए हा जेकॾहिं अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणनि हा, ऐं अल्लाह ताला जी ख़ुशनूदीअ जे लाइ जेकी कुझु अल्लाह ताला खेनि ॾिनो उन मां ख़र्च कनि हा, ऐं अल्लाह उन्हनि जे हाल खे ख़ूब ॼाणंदड़ आहे। हू छा था कनि? अल्लाह ताला उन्हनि खे कहिड़ियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, अल्लाह करीम उन्हनि खे कहिड़ा ख़ज़ाना ॾिना आहिनि। मुंहिंजो पाक परवरदिगार न खे ॼाणे रहियो आहे। ए बंदा, जंहिं रब्बुल आलमीन तोखे सभु कुझु ॾिनो उन पाक रब जे नाले ते ई तो वटि कुझु न आहे। अफ़सोस आहे। पीर तरीक़त हज़रत क़िबला दिलबर साईं मददुल आली पंहिंजे हिकु बयान में हिकु वाक़ियो किताब जे अंदरि बि लिखियो अथनि, ऐं मूं ख़ुदि अल्लामा मुफ़स्सिरे क़ुरान साईं मोहम्मद इदरीस दाहिरी मददुल आली उन खां बि ॿुधो पाण वाक़ियो बयान फरमाए रहिया हुआ त हिकिड़ो शख़्स हो जेको पाण
त कंजूस हो, पर उन जी घर वारी ख़ैर ख़ैरात करण वारी ही, अल्लाह जे राह में वंड ॾियण वारी ही। जो कुछ भी हुन जे घर में हूंदो हो, साइल दरवाजे ते ईंदो हो, कॾहिं बि उन साइल खे वापसि न मोटाईंदे ही। दोस्ताने गिरामी, नईम नाले वो मालदार माण्हू, वो सेठ माण्हू जंहिंखे अल्लाह ताला नेमतों ॾिनियो हो। ही शोबान मुअज़्ज़म जो महीनो आहे ऐं हिन जी 15 रात ते उन जे दरवाजे ते साइल आयो, कुछ अल्लाह जे नाले ते मूंखे ॾियो। असां वहां पंहिंजे हठ गुरूर तकब्बुर अन्ना में भरियल। सेठ नौकर खे चयो, गार्ड खे चयो, वञ। निंड फिटाए छॾी अथई, दरवाज़े ते बीठो सवेर खां नऊज़ बिल्ला बकवास पियो ही करे। वञी अहिड़ी सेखत ॾीस जो यादि करे, अल्लाह जे नाले ते कुछ ॾियण जे बदिरां उन मालदार, उन सेठ जे उन नौकर, छो त हू वेचारो नौकर आ, हू वेचारो गार्ड आ, हू वेचारो चौकीदार आ, उहो त उहा ॻाल्हि कंदो जेको साहब जो हुकुम थींदो। वियो, वञी दरवाज़े ते लठिन जो वसकारो करे उन साइल गदागर मिस्कीन खे ठाहू की मार कढी। उहो मिस्कीन वञण लॻो, मथे निहारे चई, ओ मुंहिंजा अल्लाह करीम, न मां चोर आहियां, न ज़नी आहियां, न ऐबदार आहियां, न बदकार आहियां। जेकॾहिं तूं मूंखे मुंहिंजे रिज़्क में को शादगी करे ॾींहा त मुंहिंजे लाइ ही ॾिहाड़ो न चएगा जो तो रब जे नाले ते कहीं मालदार जे दरवाजे तां वञी ख़ैर घुरां हा। या अल्लाह, तुंहिंजे नाले जो ख़ैर घुरण वियो आहियां, अॼु उन दरवाजे तां मूंखे मार मिली। या अल्लाह, ही दुनिया में त ॾाढा आहिनि, पर मुंहिंजा मौला तोखां त केरु ॾाढो कोन्हे। आह ग़रीबां कहर खुदाई, अब चयो वेंदो आहे, आह ग़रीबां कहर खुदाई। अल्लाह जो कहर नाज़िल थियो, हुयो त मालदार, हुयो त सेठ, पर अल्लाह जे नाले ते ॾियण घुरण वारे खे अज़ियतूं तकलीफ़ूं ॾिनई। रब जो ॾमर आयो, ख़बर पई ओचितो बाबा तुंहिंजो फिलाणो फ़सुल गड़े जी सूरत में तबाह थी वियो, फिलाणे तुंहिंजे बाग़ में बीमारी लॻी आहे, बाग़ ख़तमु थी वियो, तुंहिंजे माल में बीमारी लॻी आहे, हेतिरियूं ढगियूं मरी वियूं, तुंहिंजे माल में बीमारी लॻी आहे, हेतिरियूं मेंहूं मरी वियूं। चंद ॾिहाड़नि जे अंदर उन जो फ़सुल बि ख़तमु, बाग़ बि ख़तमु, वापार बि ख़तमु, माल बि ख़तमु। तंग अची थियो न, पंहिंजी ज़ाल खे चई, जाॾों जी आहीं तॾहिं हली वञ, तोखे मुंहिंजे तरफ़ां तलाक आहे। चई, मूंखे छो थो तलाक ॾीं? चई, वञ, मां पंहिंजी तबियत मां बेज़ार आहियां, तूं बि मूंखे नथी वणी। हाणे हिन खे हुन तलाक ॾेई छॾी। उन जी घरवारीअ इद्दत गुज़ारण खां बाद वञी को ॿियो सिहो कयो। हलंदे हलंदे ही 15 जी रात हुई। वरी जॾहिं उन जी घरवारीअ जो जिथे ॿिए हंधि निकाह थियो, उते बि उहा अल्लाह वारी अल्लाह जे नाले ते ख़ैर ख़ैरात जो सिलसिलो क़ाइमु रखियो पई आई, ॾींदी पई आई। ए दोस्ताने गिरामी, साॻी 15 जी रात आई, दरवाज़े ते आवाज़ आयो, गदागर खां, मिस्कीन खां, अल्लाह जे नाले ते मूंखे कुझु ख़ैर ॾियो। ही अल्लाह वारे अंदरां पर्दे में दरवाजे ते ख़ैर खणी आए आ। ख़ैरात त ॾिनई, पर जीअं जो उन गोदड़ीअ ते नज़र पई, किस्ते ते नज़र पई ऐं गोदड़ीअ वारे फ़क़ीर ते नज़र पई, दाह करे रोंदी मोटी। मुंहिंजे मुड़ुस पुछुसि, छा ॻाल्हि आहे? तो अल्लाह जे नाले ते ख़ैर ॾिनो आहे, रोई पई, कहिड़ी ॻाल्हि आहे? चई, मूंखां ॻाल्हि न पुछ। चई, ॻाल्हि त कर। चई, मां अॼु जंहिंखे ख़ैर ॾियण वई आहियां, अॼोकी 15 रात हुई,
इहो मुझो मगूणो मुड़स हो जे अल्लाह जे नाले ते ॾियण घुरण वारे फ़कीर खे ॾियण जे बदिरां मार ॾियारी हुई। अल्लाह जो ॾमर थियो। अॼु साॻी 15 जी रात आ जो उहो वरी मुंहिंजे दरवाज़े ते ख़ैर घुरण आयो आहे। माल हलिया विया, धन दौलत हली वई। हाणे उहा औरत रोए भी पई, अल्लाह जो शुक्र भी अदा पई करे। उन जे मुड़स चयो ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तो मुंहिंजे अॻे मुड़स जी इहा हालत हथ में किस्तो गोदड़ी ऐं पिनण वारी हालत में ॾिसी हैरान परेशान रोई रही आ, ख़बरदार ॻाल्हि ॿुध, गुज़रियल 15 जी रात इन जे दरवाज़े ते वञण वारो माई फ़कीर हुयुसि जंहिंखे ने मार ॾिनी ही। रब रुसे मत खसे, हणे कीम हथियार ॾसे अहिड़ो पार जंहिंमें जो खोजीअ जो। दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला गफूर रहीम आ, हू सत्तार आ, मेहरबान आ, पर असीं पाण उन जे कहर खे सॾींदासीं त पोइ हू कहार बि आहे। ख़ुदा जे ॾमर ऐं कहर खां डिॼूं, अल्लाह जे ज़िक्र अज़कार करण, अल्लाह जे नाले ते घुरण वारनि खे व अम्मसाइल फला तनहर। क़ुरान पाक में अल्लाह पंहिंजे हबीब खे तो चवे, ओ मुंहिंजा महबूब कॾहिं बि साइल खे झिणकजांइ न। ये वो दर है जहाँ शाहान दुनिया सर झुकाते हैं, उम्मीदें ले के आते हैं, मुरादें ले के जाते हैं। ये उन हबीब जो दरवाज़ो आ जो रब्बुल आलमीन फरमायो व अम्मसाइल फला तनहर। ओ मुंहिंजा महबूब ख़बरदार, कॾहिं बि साइल खे झिणकजांइ न, जो कुझु हुजे ई उन खे ॾेई छॾिजांइ। त दोस्ताने गिरामी, हू उहा अज़मतुनि रहमतुनि बरकतुनि वारी रात अची रही आ। असां ऐं अव्हां इन रात में हमेशह दस्तूर हूंदो आहे